अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾाऊं आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ़। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त मुल्क में हिन वक़्तु जमहूरी मार्शल लॉ आहे। मक़ामी हुकूमतुनि जे निज़ाम ते राताओ हयो वियो आहे। वफ़ाक़ टिनि सूबनि में मक़ामी चूंडुनि जो ऐलान करे, पर वज़ीर चवे थो तकबंदियूं नथियूं थी सघनि। वज़ीर आज़म इनक़लाब जा सुनहरी ख़्वाब ॾेखारे रहियो आहे। उमराबाद जे टिनि भातियुनि ते क़तल केस जी ॿुधणी। जवाबदार सरदार ख़ान चांडियो जो वकील कोरोना वायरस में मुब्तला। अदालत केस जी ॿुधणी 19 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। सॼी दुनिया में कोरोना वायरस सबबि मौतुनि जो अंग वधी 15,23,000 खां वधी वियो। 6 करोड़ 61 लख खां वधीक केस रिपोर्ट। अमेरिका में 24 कलाकनि दौरान 2,649 मरीज़ फौत थी विया। 2,35,000 नवां केस ज़ाहिर। बरतानिया में 504 मरीज़ फौत। 16,000 खां वधीक केस रिपोर्ट। मुल्क में कोरोना वायरस वधीक 44 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो मजमूई अंग 3,303 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 3,119 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस सबबि मुतासिरनि जो अंग वधी 4,13,191 थी वियो। स्मगलिंग केस जी ॿुधणी। राणा सनाउल्ला अदालत में पेश। अदालत फर्द जुर्म लाइ वकीलनि सां दलील तलब कया। नून लीग मां राणा सनाउल्ला जो चवणु आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ बयान ॾियारण लाइ केतिरा ई माण्हू गिरफ़्तार कया विया। उन्हनि सभिनी माण्हुनि मुंहिंजे हक़ में बयान ॾिनो। गिरफ़्तार माण्हुनि चयो आहे त राणा सनाउल्ला ख़िलाफ़ को बि सबूत नाहे। PGM फ़ैसिलो करे त इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु आहियूं। नवाज़ शरीफ खे मशवरो आहे त सिहतयाबी बाद ॾेह वापसि अचे। मरियम नवाज़ पार्टी जी क़यादत करे रही आहे। 1971 दौरान पाक भारत जंग में भारतीय आला मिसाल क़ाइमु कंदड़ मेजर मोहम्मद अकरम जो 49 शहादत ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सखर वेझो पुलिस जी भांगरजी लिंक रोड ते मुबैना मुक़ाबले में ॿिनि ॾोहारनि खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। गश्त दौरान जवाबदार फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में 2 ॾोहारी मारिजी विया। हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। नवाबशाह वेझो दौड़ में मुबैना पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी सजावल शहर ज़ख़्मनि जी सट न सणंदे फौत थी वियो। क्वेटा में बिजली जो करंट लॻण सबबि 25 वरनि जी नारी रुख़सार बीबी फौत थी वई। वांदी वेझो मैरान हाईवे ते तेज़ रफ़्तार कार बीठल ट्रैक्टर सां टकराइजी वई। 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त कार सवार सखर खां शहदाद पे बन गया हुआ त हादसो पेश आयो। गौसपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस जे ऑपरेशन दौरान महीनो अगवा थियल ॿिनि मुख़बिन हुसैन बख्श शेख ऐं प्यारो लाशारी खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॻुझी इतला ते कार्रवाई करे ॿिनि मुख़बिन खे बाज़ियाब करायो। ॾोहारियुनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।
आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सक़ाफ़ती वारिस सदाबाद हुजे जे सिरे हेठि सुभाणे सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वयूं। आवाज़ टीवी तरफ़ां ख़ुसूसी प्रोग्राम में बि सक़ाफ़ती रंग झटिकी पिया। सिंध सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वई। हर वाहण बस्ती में मच कचहरियूं, रैलियूं ऐं तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। क़ौमी गीतनि ते झुमरियूं, कचहरियुनि में शाइरनि, सुगड़नि ऐं फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो करे सिंध मड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। कल्चरल डे असांजो पंहिंजो आहे ऐं आवाज़ वारनि खे बि मुबारक हुजे। उहे हमेशह इन खे सेलिब्रेट बि कंदा आहिनि, इन खे सपोर्ट कंदा आहिनि ऐं तव्हांखे जस हुजे, असां तव्हां सां गॾु ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सुभाणे सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू आवाज़ टीवी सां गॾु सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाईंदा। सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण ते आवाज़ टीवी खे जस हुजे।